नासिन सिंध के सदा हयात अवामी शायर उस्ताद बुखारी के विछोड़े के 29 वरह विहामी विया पर अज भी उस्ताद बुखारी की शायरी जा गीत जर जंग वाहन वस्ती गूंजी रहा है। रिपोर्ट कयो आहे दादूमा तारिक लगारी। उस्ताद बुखारी जो छठी जो नालो सैयद अहमद शाह हो। हुन सैयद हाजन शाह के घर में 16 जनवरी 1903 ईस्वी में दादू का उत्तर तरफ 11 किलोमीटर के मुफासिले ते एक नंढड़े गोठ गुलाम चांडियो में जन्म वरतो। इब्तदाई तालीम अबाणे गोठ में हासिल कयाई ऐं सिंधी फाइनल फुलजी स्टेशन में पास करण बाद उस्ताद तौर गोठ गुलाम रसूल खुश्क में मुकर्रर थियो। बाद में उस्ताद बुखारी सेकेंडरी उस्ताद ऐं जवानी के उरूज वारन ॾिहाड़न में पाण डिग्री कॉलेज दादू में सिंधी जा लेक्चरार मुकर्रर थिया। जे कॉलेज के पिण सरकार पारां संस नाले सां मंसूब कयो वियो आहे। उस्ताद जे छपियल किताबन में कारे ककर हेठ मांदी थी न मारवी गाए पियो जगाए पियो ही गजरा ही गोला घड़िया से चढ़िया धरती सरती जिंदगी जिंदगी न कम न बिरियो न गम न बिरियो पैर न हटन पोइते लहर लहर दरिया गीत असांजा जीत असांजी कुकण या कल्याण गीत गुलाबी बारन जा समेत 26 किताब शामिल आहिनि। उस्ताद बुखारी जी शायरी में लतीफ़ सरकार जो तसलसल समायल आहे जंहिं ॿोली के नवा लफ़्ज़ ॾेई ज़रखेज़ बणायो। संदसि शायरी क़ौमी ऐं अवामी हुई। उस्ताद मौसीक़ी जो पिणु वॾो ॼाणू हो। उस्ताद पंहिंजी शायरी में टिॼाणण बदिरां मसइलनि जो घस ॾसियो आहे। पाण खे ईअं नथो महसूस थिए त उस्ताद असां खां हिकु अहिड़े ॾे हलियो वियो आहे जितां न चिठी थी अचे न को सनेह थो अचे न को कोई ख़त थो अचे पर तंहिंजे बावजूद असां हुनजो प्यार हुनजी शफ़क़त हुनजो मोहबतूं हुनजा रवैया असां सभिनी घर भातियुनि खां विसरनि नथा। बल्कि असांखे त उस्ताद जे जिस्म जो छुहाव जहिड़े नमूने सां उहो पेशानी ते असांखे चुमी ॾींदो हो उहा बि ॼण त केॾी महिल महसूस थिए थी। उस्ताद बुखारी सिंध जो सदा हयात अमर शायर थी गुज़रियो आहे। हुनजी शाइरी हुनजी शख़्सियत हुनजी शाइरी जो फ़न फ़िक्र जेको आहे सो उनजो मैसेज जेको आहे सो आलमी सतह जो आहे इंटरनेशनल मैसेज आहे छाकाणि त हुन में आलमियत आहे हुन में अवामियत आहे ऐं अवामियत उनजे करे आहे त उस्ताद बुखारी जो जेको ताल्लुक़ हुयो हिकिड़े नंढड़े ॻोठ सां हो हिकिड़े आबाद सरसब्ज़ ॻोठ सां हुयो। उस्ताद घणो रुखी शख़्सियत घणनि मिज़ाज जो मालिक हुयो कचहरी जो कोॾियो। उस्ताद शाइरी में पंहिंजो मट पाण जंग झर नंढो ॿार ॿुढो उन शाइरी आसानी सां सम्झे थो। उस्ताद जो अंदाज़ सभ खां निरालो आहे त अलहमदिल्ला उस्ताद मुंहिंजे लाइ वॾी अहमियत थो रखे ऐं जेको कुझु आहियां उस्ताद जे बि निस्बत। उस्ताद बुखारी हिकु अज़ीम शख़्सियत ऐं मां सम्झां थो इहो असांजे लाइ तमामु वॾो एज़ाज़ आहे त असां ज़िंदगीअ जो कुझु अर्सो उस्ताद बुखारी सां गॾु गुज़ारियो। अगरि मां आर्टिस्ट थियो त मूंखे उत्साह ॾियण वारो उस्ताद बुखारी पंहिंजे गीतनि में हौसलो ॾिए थो अमन जी ॻाल्हि थो करे सच जी ॻाल्हि थो करे प्यार जी ॻाल्हि थो करे। असां उनखे ॾिठोसीं त हर वक़्तु कंहिं न कंहिं ख़्याल में गुम रहंदा हुआ छो त ही सिंध जो उहो शाइर आहे जंहिंजी हर सिन्फ़ में हुन ॻायो शेरगोई कई आहे ऐं साईं जो ख़्याल जेको आहे उनजी परवाज़ वॾी आहे। उस्ताद बुखारी वटि न रुगो शेर पढ़ण जो ॾांहुं हो पर दर्द तख़लीक़ी कमाल ऐं संदसि जज़्बनि जो जहान बि शामिल हो। उस्ताद बुखारी हालतुनि सां वेड़हांद कई हक़ ऐं सच सूंह ऐं सदाकत हौसले ऐं हिम्मत जी जंग में अॻभरो रहियो। उहो ई सबबु आहे त संदसि शाइरी ॿुधंदड़ ऐं पढ़ंदड़नि में हिम्मत मोहबत ऐं महिनत जो शऊर अची वञे थो। जेतोणीकि उस्ताद बुखारी हिन वक़्तु असां वटि मौजूदु न आहे पर संदसि कलम सां सर्जल गीत अॼु बि सिंध जे कुंड कुर्छ में गूंजंदा रहनि था।